अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अज़ीज़ान मोहतरम, अगहम कोट जो मसइलो हिन तरह आहे त उते हिकिड़ी क़बर ज़ाहिर कई वई आहे। उन जो पसे मंज़र ऐं तव्हांखे कुझु पोयों जी हिस्ट्री ॿुधाइणु चाहियां थो त उहो कंहिंजी क़बर आहे ऐं कीअं ठाही वई आहे। उन जे बारे में हिकिड़ो किताबु लिखियो वियो आहे जंहिंजो मुसन्निफ़ ज़वार अब्दुस्सत्तार दर्स आहे। बीबी माहम जे नाले सां 100 सफ़ात जो किताबु थींदो तक़रीबन। उन में पूरो इहो बयानु कयो वियो आहे त इहा कीअं ठाही वई, किथां ज़ाहिर थी। उन किताब में इहो ई ज़िक्र थियल आहे त फलाणे फलाणे खे ख़्वाब में आयो हो त हिते अची ज़ियारत कयो ऐं हीअ हज़रत मूसा काज़िम जी नियाणी आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि हीअ आहे त उन ई किताब में हज़रत मूसा काज़िम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे औलाद बिलख़ुसूस नियाणियुनि जो ज़िक्र आहे त घणियूं नियाणियूं हुयूं ऐं उन्हनि नियाणियुनि जा नाला बि लिखियल आहिनि। उन्हनि में बीबी माहम जो नालो ई न आहे। अर्ज़ु इहो त उन्हनि जो चवणु आहे त बीबी माहम का नियाणी कान हुई, बल्कि असुलु बीबी साहिबा जो नालो ख़दीजा हो ऐं ख़दीजा जो ज़िक्र किताबनि में आहे। माहम उन जो लक़ब हो। पोइ उहा बीबी माहम जी हिते क़बर आहे। हालांकि जेकॾहिं असुल खे ॾिसिजे त असुल में बीबी ख़दीजा जी क़बर जेका हज़रत मूसा काज़िम जी नियाणी बीबी ख़दीजा आहे, उन जी क़बर किथे मुस्तक़िल मालूम न हुई, बल्कि कुझु टाइम पहिरियां उहा मज़ार ईरान जे शहर यज़्द में ज़ाहिर कई वई ऐं उते सरेआम इंटरनेट ते बि मौजूदु आहे। उते मज़ार ठाही वई आहे, माण्हू सवार थियणु वेंदा आहिनि। ऐं हिते पाकिस्तान जे सिंध में बि उन साॻी बीबी साहिबा जी मज़ार ठाही वई आहे ऐं ज़ाहिर कयो वियो आहे त इहा साॻी आहे। अहिड़े हिसाब सां हिकु ॿी जॻह ते बि इहा मज़ार ठाही वई आहे। मगर अॻी ॻाल्हि हीअ आहे त उन क़ब्रिस्तान अगहम कोट में जेके मुसलमाननि जूं क़बरूं हुयूं, महकमाए औक़ाफ़ इन क़बर खे पंहिंजे पावर में वठी ॿियनि मुसलमाननि जूं मज़ारूं मिसमार कयूं हुयूं। उन्हनि जा हॾा उहे कढिया विया। जॾहिं मुसलमान बिलख़ुसूस अहले सुन्नत व जमात उते एतिराज़ु कयो त हीअ असांजे मिटनि माइटनि जूं क़बरूं आहिनि, तव्हां उन्हनि जूं इहे छो था मिसमार कयो? त हुननि चयो ज़रूरु असांखे हिते मज़ार ठाहिणी आहे, माण्हू ज़ियारत जे लाइ ईंदा, रस्तो ठहंदो, हिते दरगाह ठहंदी, त इन जे करे बाक़ी तव्हां एतिराज़ु कयो था, तव्हां ते दहशतगर्दी जो कलम लागू कयो वियो ऐं उन्हनि ते मुक़दमात दर्ज कया विया। हुकूमत हिकु तरफ़ रवाफ़िज़ जी तरफ़दार आहे ऐं सरेआम तरफ़दार नज़र अचे थी हर जॻह ते। हाणे ई ताज़ो कुझु ॾींहं पहिरियां कलंदर शहबाज़ जी मज़ार ते अली अल्लाह जा नारा हुकूमत लॻराया, छो त उन्हनि जा वाज़े चहिरा बि आहिनि। अॼु ताईं को ॿधो बि न आहे हुकूमत या महकमा औक़ाफ़ जे तरफ़ां हुननि खे आज़ादी ॾिनी वई आहे। अहिड़े ई नमूने सां रवाफ़िज़ जी सपोर्ट में आहे हुकूमत। हालांकि इहे सभु राफ़िज़ी पूरे पाकिस्तान जा गॾिजी हिकिड़ी काउंसलर जी सीट बि नथा खटी सघनि। इहे सॼा वोट इन्हनि खे अहले सुन्नत जा मिलियल आहिनि। पोइ बि पंहिंजे इक़्तिदारनि ते वेही अहले सुन्नत जे ख़िलाफ़ साज़िशूं कनि था त इन्हनि खे अहले सुन्नत व जमात जीअं वोट ॾेई अॻिते आंदो आहे, लाहे बि सघे थी। लिहाज़ा इन्हनि खे मुतनबे कयो थो वञे इदारनि खे त तव्हां पंहिंजे होश में अचो ऐं अहले सुन्नत व जमात जे ख़िलाफ़ साज़िशूं करणु छॾियो। इंशा अल्लाहुल अज़ीम अहले सुन्नत जे साथ में हूंदी, सभिनी सां गॾु आहे। अगहम कोट जे मुसलमाननि सां असां गॾु आहियूं ऐं उन्हनि ते कूड़े मुक़दमात जी मज़म्मत करियूं था। उनखां पोइ इहा ॻाल्हि बि चवणु ज़रूरी आहे त जेके ज़वार या जेको बि इन्हनि जो हामी आहे, जेके चवनि था त वाक़ई इहा मज़ार आहे या हज़रत बीबी ख़दीजा जंहिंखे बीबी माहम चवनि था, उन जी मज़ार आहे, त को बि शियो अगरि साबित करे त उनखे 5 लख रुपया मां इनाम ॾींदुसि। चाहे कंहिं बि कोर्ट में घुरायो वञे या किथे बि मैदान में, त मां इहो साबित कंदुसि त इहो सरासर कूड़ी क़बर, जाली क़बर ठाही वई आहे, जंहिंजो शरीयत में कंहिं बि तरह जो सबूत न आहे, न तारीख़ में, ऐं शरीयत बि इन जी इजाज़त बिल्कुलु न आहे ॾिनी। ऐं इहा अहल बैतनि जी तौहीन ते मुश्तमिल आहे।